शाहपुर जहानिया मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर असद बुगियो मूजिब हर साल जिया हिन साल बि करबला जे मैदान में हक़ ऐं सचो ख़ातिर पंहिंजी जान जा नज़राना ॾींदड़ करबला जे शहीदनि हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उनजी जान साठ साथियुनि खे पुरसो ॾियण लाइ दौलतपुर सिफ़न खां मोरो ताईं सैयद काज़िम अली शाह, सैयद हसन शाह जहानिया, सैयद बाक़िर अली शाह जहानिया, सैयद हामिद अली शाह जहानिया, मौलवी इमामुद्दीन लांघा, अब्दुल फ़ताह बुगियो ऐं ॿियनि जी अॻवानी में तारीख़ी अरबैन मशी कढी वई, जंहिंमें हज़ारे मोमिननि मोमिनियाणियुनि ऐं मासूम ॿारनि शिरकत कई। अरबैन मशी जे प्यादल काफ़िलनि जी आजियां लाइ शाहपुर जहानिया में अंजुमन पास्ताराने हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम ऐं शिया उलमा काउंसिल ऐं ॻोठ हाजी मोहम्मद सुलेमान बुगियो में जुए सिंध क़ौमी मोहाज़ पारां ज़फ़र बुगियो, असद सिंधी, मोहम्मद इलियास बुगियो, शफ़ीक सिंधी, माजिद देशी, सैफ बुगियो, वहीद बुगियो, अज़ान अली, काशिफ सोलंकी, आसिफ बुगियो, रावल बुगियो, मुदस्सिर रज़ा ऐं ॿियनि पारां काफ़िले जी गुज़रगाह ते खीर वारे मिठे सबी लॻाई वई। काफ़िले में शामिल मोमिननि मोमिनियाणियुनि तोड़े मासूम ॿारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियुनि जी करबला जे मैदान में हक़ ऐं सच ख़ातिर लाज़वाल क़ुर्बानी आहे। करबला जे अज़ीम शहीदनि लाइ हर साल अरबैन मशी कढी वेंदी आहे। हुननि चयो त असांखे करबला जी ॾिसियल वाट ते हली वक़्त जे हर यज़ीद सां मुहादो अटकाइणो पवंदो, जॾहिं अरबैन मशी काफ़िलो पंहिंजी मंज़िल मोरो इमाम बारगाह तरफ़ रवानो थी वियो।